जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ता मां पायल परवनी तवा सभनी सिंधिन जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशा कंदी रहंदस ऐं तवा सभनी के मां शाबाशी दींदस कि तमा मुजा हेतरा वडा वीडियोस पेजो कीमती वक्त देई करे ॾिसंदा आयो। उहा ॻाल्हि ॿी आहे जेका मां हमेशा दोहराईंदी आहियां कि अञा बि अहिड़ा सिंधी भाउर भेनरूं आहिनि जेके असांजे हिन असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल खे हुन ॾिठो आहे। काइंडली जिन न ॾिठो आहे उहे बि ॾिसो ऐं असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। अॼु मां तव्हां सभिनी सां हिकु अहिड़ी सिंधी पर्सनैलिटी सां मुलाक़ात कराईंदसि जंहिं पंहिंजे सचे महिनत सचे हुनर सां कामयाबी प्राप्त कई आहे ऐं हिननि जेका कामयाबी प्राप्त कई आहे उहा आहे हिकिड़ो आर्ट आहे। आर्ट त घणनि ई क़िस्मनि जा थींदा आहिनि पर हिननि जो जेको आर्ट आहे जेका हिननि जो पंहिंजो हुनर आहे उहा आहे रेज़िन आर्ट। रेज़िन आर्ट RESIN रेज़िन आर्ट। रेज़िन आर्ट घणनि ई माण्हुनि शायदि न बि ॿुधो हुजे जेका सच्चाई आहे पर जिन ॿुधो आहे उन्हनि खे वाह वाह ऐं जिन न ॿुधो आहे इन आर्ट जे बारे में उहे अॼु घणो ई कुझु सम्झंदा। त अचो जोरदार तालियुनि सां मां मुलाक़ात करायां थी असांजी सिंधी भेण सोनिया सदारंगानी जन सां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। पोइ हाणे मूंखे इहो ॿुधायो कि घर परिवार जी ज़िमेदारी निभाइण खां पोइ केतिरा कलाक तव्हां पंहिंजे हिन आर्ट खे पंहिंजे हिन हॉबी खे ॾींदा आहियो? मूंखे बि 3-4 कलाक त ज़रूर लॻंदा आहिनि। अच्छा। मां सुबुह जो किचन जो सॼो कमु लाइ 12 बजे ताईं एंड टेंटेटिवली 12 खां सम्झो 3 बजे ताईं मां पंहिंजे हॉबी में फुल टाइम डेडिकेट कंदी आहियां। वेरी गुड। केतिरी सुठी ॻाल्हि आहे कि भाई अगरि वक़्तु आहे त पोइ छो न मां पंहिंजी हिन हॉबी खे पंहिंजे हिन हुनर खे अॻियां आणियां। करेक्ट। राइट। त हाणे जेको इहो मां पंहिंजे साम्हूं हेतिरो कुझु तव्हांजी कलाकारी ॾिसी रही आहियां ऐं जंहिं बि फ्रेम खे मां खणां सपोज मां ही फ्रेम खणा थी पई केतिरो सुहिणो ऐं सुठो थो लॻे ऐं तव्हां सभई बि ॾिसो त हिन फ्रेम जो कुझु नालो आहे या बसि तव्हांजे न ही रेज़िन आर्ट में अॼुकल्ह शादियूं पयूं थियनि इंगेजमेंट्स थिया थियनि त जेके मालाऊं आहिनि ॿिए ॾींहं ते सुबुह जो फिटी था करे सघूं। त मां हिन खे सिलिका जेल में प्रिजर्व करनी आहियां ऐं ही लाइफ लॉन्ग ख़राब न थींदी। अच्छा। अगर इन केस कॾहिं थोरो डल थी तो वञे वरी हिकिड़ो लेयर ऑफ रेज़िन विझी करे अगेन द शाइन इज बैक टू नॉर्मल। अच्छा। त माना हार न फिटी कयो मूं वटि ॾियारे मोकिलियो मां तव्हांखे हीअं प्रिजर्व करे ऐं ज़रूरी न आहे शादी जा हार। अॼु तव्हांजे घर में माता जो कीर्तन थो थिए तव्हांखे हुनखे प्रिजर्व करणो आहे। घर में ॿारनि जा चिड़िया था पवनि उन्हनि जी जेके मालाऊं आहिनि त प्रिजर्वेशन में घणेई कुझु करे सघिजे। भाई तव्हांखे दात ॾियणु खपे ऐं मां ॾिसंदड़नि खे बि इहो चवंदमि कि भाई केतिरी सुठी ॻाल्हि आहे कि असांजी सिंधी भेण केतिरी हुनरी आहे। मां जंहिं बि आइटम खे खणा थी भेण त मन थो थिए वरी हाणे हिन जे बारे में पुछां हिन जे बारे में पुछां कंहिंजे बारे में पुछी कंहिंजे बारे में पुछां। ही सभु छा आहे? ही छा आहे? ही थ्रेड ही कॉर्ड वर्क आहे। ही जेको आहे न ही डोर हैंगिंग्स आहे। ओके। तव्हां पंहिंजे साइड ऑफ द डोर में बि लॻाए सघो था मंदिर जे साइड में लॻाए सघो था वॉल हैंगिंग्स बि थी सघनि था। अच्छा। सो ही सिरेमिक बेल आहे पर हिन जी कॉर्ड खे न कॉर्ड वर्क खे मैक्रोमे कॉर्ड चवंदा आहिनि। मैक्रोमे कॉर्ड मैक्रोमे MACRAME मैक्रोमे कॉर्ड। भाई सम्झंदा था वञो असीं सभई। मां त ॾिसंदड़नि खे इहो चवंदमि कि शाबाश हुजे असांजी हिन भेण खे अलाए किथे पंहिंजो ही टैलेंट छुपाए रखियो लिकाए रखियो। ॾिसो सिंधी बि शुद्ध अथव ऐं इहा बि हिकिड़ी कुर्ब जी ॻाल्हि आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे कि उन सां गॾोगॾु असांजी भेण सिंधी भाषा खे बि अॻियां वधाए रही आहे। सिंधी त तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह असांजा ॿार नथा ॻाल्हाइनि क्योंकि असीं उन्हनि सां ॻाल्हायूं नथा पर सिंधी त तमामु ज़रूरी आहे। ॿियो छा खपे असांखे? मां हिननि खां सुवाल पुछां कि भाई तव्हांजी सिंधी वणंदी आहे तव्हांखे सिंधी ईंदी आहे पर हिननि मूंखे पहिरियों ई जवाबु ॾेई छॾियो कि भाई सिंधी असांजे लाइ तमामु ज़रूरी। अच्छा ॿियो ही छा आहे? ही फैंसी बैग टैग्स आहे। अच्छा। सूटकेस जेके चेक इन थींदा आहिनि उन में न
छोकी फ्लाइट में अगर चेक इन में वञे हली कहिड़ी ख़बर साम्हूं वारे खे वणी वञे त उहो न खणी वञे। सो अगर फ्लाइट में ट्रैवल आहे त तव्हांजे हैंडबैग लाइ, पर अगर ट्रेन ट्रैवल आहे त पंहिंजी सूटकेस में हणी सघो था, साइड जे हैंडबैग में हणी सघो था। सो दीज आर कॉल्ड ट्रैवल बैग्स, ट्रैवल टैग्स, सॉरी ट्रैवल टैग्स। अच्छा, ट्रैवल टैग्स, TAGS। वाह वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। घणेई फ्रेम असीं पंहिंजा ॾिसूं पिया त हाणे मां इहो तव्हां खां पुछणु चाहींदसि, ही जेको तव्हांजो जेको टैलेंट आहे इहो छा हॉबी आहे सिर्फ़, कि वक़्त वक़्त ते इहो बिज़नेस जे हिसाब सां बि तव्हां कयो? न, मूं इहो स्टार्ट कयो एज अ कोविड आर्टिस्ट। कोविड में छा कजे, न ॿाहिरि निकिरी सघो, न कुझु करे सघो, रुगो किचन जो वर्क कमु ख़तम थो थी वञे, पोइ छा कजे। सही ॻाल्हि। त मूं स्टार्ट कयो पेंटिंग्स खां। ही वारी पेंटिंग, ही वाटर पेंटिंग आहे, एंड हुन साइड वारी जेकी ब्लैक पेंटिंग आहे वो सिर्फ पेन सां कई आहे, ओनली टिप पेन। अच्छा। सो स्टार्ट थी फ्रॉम कोविड। अच्छा। एंड इंस्टाग्राम पे जेके भी आर्टिस्ट हुआ, सभिनी खां वधीक थैंक यू त हुननि खे कि हुननि फ्री में ही सभु सेखारियो। अच्छा, मुझे माना तव्हांजे चवण जो मतिलबु आहे कि तव्हां कोविड में कोविड आर्टिस्ट बाक़ाइदे यूट्यूब चैनल चऊं या इंस्टाग्राम जे थ्रू तव्हां हेतिरो कुझु सिखिया। शाबाश अथव तव्हांखे बि ऐं सेखारण वारे बि। सो मुंहिंजी स्टार्ट हितां थी। हाँ, त मूं कैनवस पेंटिंग कयो, वाटर कलर कयो, टिप पेन कयो, सॉस पेसो कयो, अॼु मां खणी न आई आहियां, डेको पैच कयो। डेको पैच खाली टिश्यू पेपर सां कयो आहे। अच्छा। जेके कलर टिश्यू पेपर्स बर्थडे पार्टी में शादियुनि में जेके ॾींदा आहियूं, उन्हनि मां डेको पैच थींदो आहे। अच्छा। सभिनी खां पहिरीं लेट मी अंडरस्टैंड रीजन आहे छा, एंड मूं नंढनि आइटम्स मां स्टार्ट कयो। त ही आहे की चेन्स, अल्फाबेट जा की चेन्स। अच्छा। O for Om Prakash, M for Manju, F for Farida. So you know, जंहिंखे खपे they can place पंहिंजे absolutely customized जंहिंखे चयो आहे। Then slowly gradually हुन खां पोइ baggage tags आया, photo frames आया, name plates आया। त हीअं करे I started with my hobby, which मूंखे ईअं लॻे थो कि अगर वो बिज़नेस थिए थी त why not। बिल्कुल, छो न, ज़रूर। त तव्हांखे लॻे थो कि वाकई तव्हां जेको बिज़नेस हाणे असीं ॻाल्हायूं पिया, बिज़नेस वापार खे खणी करे पिया ॻाल्हायूं, तव्हांखे लॻे थो कि तव्हां इन पंहिंजे बिज़नेस में कामयाबी हासिल कई? हा ज़रूर। कि अहिड़ा आहिनि कुझु सिंधी चओ चाहे नॉन सिंधी चओ जेके तव्हांखे तव्हांजे हिन हुनर खे पहचाननि था, सुञाणनि? ज़रूर ज़रूर। ही ऑर्डर ते आहे, ही गुरुजी जो फ्रेम आहे जेको ऑल द वे दिल्ली तो वञे। अच्छा। ही हिते कलकत्ता में कंहिं मूंखे हुन पंहिंजे घर में रखियो हो, त हुनजे ॿार ॾिठो जी तो रखियो आहे, मूंखे बि कठाराए दे। त मूंखे 3 ॾींहं पहिरीं ऑर्डर कयई, त पोइ मूं ही रेडी कयो, बस मूंखे सुभाणे हुनखे डिलीवरी ॾियणी। ओके, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त तव्हां पंहिंजे हिन हॉबी खे हाणे बिज़नेस में चेंज करे छॾियो, माना तव्हां हॉबी कम बिज़नेस, त हिन में कहिड़ी बुराई न? कहिड़ी बुराई आहे? अॼु घर वेठे अगरि ॿई कम थी सघनि था त ज़रूर। मां त चवंदसि घणेई अचनि, जंहिंखे सिखणो बि आहे, आई एम रेडी टू टीच। अच्छा, हाणे तव्हां सिखण जे लाइ हाणे तव्हां सभिनी खे इहो बि ॿुधायो वञे थो कि अगरि तव्हांखे असांजी हिन भेण खां इहो रेज़िन आर्ट सिखणो आहे त बिल्कुलु तव्हां हिननि सां कॉन्टेक्ट करियो। फीअ जे बारे में मां कोन ॻाल्हाईंदमि, टीचर मां कोन आहियां, टीचर त इहा ई आहे असांजी भेण, उहा तव्हां सां बेबाक़ाइदे ॻाल्हाईंदी। ऐं हिननि जो नंबर असीं, मां चाहींदसि कि तव्हां हिकु दफ़ो पंहिंजो नंबर तुरंत ॿुधाए छॾियो। 9831071615, सोनिया सदारंगा। बिल्कुलु, मूंखे उम्मीद आहे कि असांजा घणेई ॿार अगरि हू चाहिनि था कि इहो रेज़िन आर्ट सिखनि त असांजी हिन भेण वटि ज़रूर वञनि, कॉन्टेक्ट करनि, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। काश मूं वटि बि टाइम हुजे हा त मां बि शुरू करे छॾियां। हिकिड़ी ॻाल्हि चवणी आहे, इहो मां कोशिशि कंदसि 18+ वारा। ओके, त इन ॻाल्हि खे बि असीं क्लियर कयूं था कि जेके 18 साल खां मथे असांजा ॿार आहिनि, अगरि हू चाहिनि कि रेज़िन आर्ट सिखणो आहे त तुरंत तव्हां हिन असांजी भेण सां कॉन्टेक्ट करे सघो था। हाणे इहो ई चवणु चाहींदसि कि जीअं असां विच में ॻाल्हायोसीं सिंधी भाषा खे खणी, त सिंधी भाषा यानी असांजा सिंधी माण्हू, है न जी। त हाणे तव्हांखे असांजे हिकिड़ो भाउरनि हिकिड़ो अवार्ड सेरेमनी कई, जी, है न जी।
त उन अवार्ड सेरेमनी में तव्हांखे अवार्ड मिलियो। जी बिल्कुल। त उन अवार्ड जे लाइ कुझु चवणु चाहियो था कि केतिरो तव्हांखे सुठो लॻो, ख़ुशी मिली? मां त इहो चवंदसि कि वो हिकिड़ी तमामु सुठी इनिशिएटिव हुननि खई हुई कि सिंधी लेडीज़ खे हुननि अॻियां कयो। जीअं तव्हां अॼु मुंहिंजो इहो कयो पिया, मां बैक ऑफ द वॉल आया अञा ताईं, एंड मूंखे पक्का आहे कि दीदी जे हिन यूट्यूब चैनल खां पोइ घणी सिंधी सुञाणनि, पर सभु सिंधी सुञाणनि था। त हीउ जेको अवार्ड जो हो, इन्हनि तमामु सुठी हिकिड़ी इनिशिएटिव खई हुई। असीं घणनि खे न सुञाणंदा हुआसीं, एटलीस्ट हिन बहाने हिकिड़े ॿिए खे सुञाणे करे, हिकिड़े ॿिए खे बिज़नेस ॾेई करे असीं आउट ऑफ कम्युनिटी छो वञूं। बिल्कुलु। जॾहिं असांजी कम्युनिटी में आहियूं त आउट ऑफ कम्युनिटी छो वञूं। अॼु असांजी सोनिया एतिरी सुठी सम्झ वारी ॻाल्हि कई आहे कि अगरि असांजे बिरादरी में, असांजे सिंधी समाज में अगरि एतिरो टैलेंट आहे ऐं बिज़नेस बि करे रहियूं आहिनि भेनरूं असांजी, त छो असीं ॿियनि खां बिज़नेस करायूं? छो न असीं उन्हनि वटि वञी करे असीं उनजे जेको उन्हनि वटि टैलेंट छुपियल आहे, जीअं घणेई भेनरूं कुकिंग में, बेकरी, कुकिंग, डिज़ाइनर, कुझु करे रहियूं, छो न असीं उन्हनि खे अॻियां वधायूं। तव्हां सच में ॾाढी दिलि जी ॻाल्हि करे रहिया आहियो। मूंखे अॼु रियली में तव्हां खां इंटरव्यू वठंदे न मूंखे थोरी तकलीफ़ घटि थी बिकॉज़ तव्हां मुंहिंजे मन जी ॻाल्हि सम्झी रहिया आहियो कि हाणे मां छा पुछी सघां। न वञिजे, भले वञिजे ॿियनि वटि, पर साॻियो हुनर जॾहिं असांजी कम्युनिटी में आहे, आई थिंक असांखे पंहिंजी कम्युनिटी खे सपोर्ट करणु तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु ज़रूरी आहे। जेतिरो सपोर्ट कंदासीं हिक ॿिए खे, ओतिरो ई असीं अॻियां वधंदासीं। छो जो भाईचारो तमामु ज़रूरी, तमामु ज़रूरी। ॿियो सिंधी भाषा तव्हांखे वणंदी आहे? लाॾा वग़ैरह वणंदा? जी 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 वणंदा? सिंधी लाॾा बि वणंदा, ॿाहिरि वणंदा ऐं लाॾनि ते ऐं शादियुनि ते अची करे मां तव्हांखे ॿुधाईंदसि, इहो मूं कार्ड ठाहियो आहे, वेडिंग कार्ड। त अॼु छोकिरे तरफ़ां जॾहिं छोकिरी वटि हूअ कार्ड वेंदो आहे त हू सुभाणे परीहं में पेपर ख़राब थो थी वञे या डल थो थी वञे, त मूं इहो सॼो कार्ड रेज़न में प्रिजर्व कयो, सो लाइफ लॉन्ग इहो ख़राब न थींदो। माना ॿिया कार्ड भली असीं विरायूं था, नेचुरली माण्हू थोरी एतिरा साल ॿिया कार्ड रखंदा, केर न रखंदो, राइट? पंहिंजे घर जी शादी में कार्ड रखंदासीं कि भई न उहा यादगिरी आहे, अहिड़े नमूने जिन जे घर में शादी आहे उहा एक्चुअली इहो हिकिड़ो कार्ड संभाले रखंदा कि छोकिरी वारा छोकिरे वारनि खे मोकिलनि, छोकिरे वारा छोकिरी वारनि खे मोकिलनि। इट्स वाइस वर्सा। ॾिसो केॾी सुठी क्रिएटिविटी तव्हां करे रहिया आहियो। थैंक यू। ऐं ॾाढी शाबाश अथव तव्हांखे। तव्हांजे घर में पोइ घणा आहिनि, घणा भाती, केरु आहे? मुंहिंजो ससु, सहुरो, धीअ, नुंहुं, पुटु, मुंहिंजो हस्बैंड एंड मां। अच्छा, सो वी आर अ होल फैमिली, अ बिग फैमिली। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ससु ऐं सहुरो त प्राउड फील कंदा हूंदा। डेफिनेटली ॾाढो सुठो, ख़ुशि थींदा आहिनि। कोई मुंहिंजी डैडी खे चई आयसि अॼु मुंहिंजी इंटरव्यू आहे कि सिंधी कम्युनिटी जी लेडी अॼु मुंहिंजी इंटरव्यू वठे। त असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि पंहिंजे नुंहं खे अगरि एतिरो टैलेंटेड ॾिसंदा, जेका घर परिवार खे बि संभाले रही आहे, गॾोगॾु ही टैलेंट खे बि अॻियां आणे रही आहे, त इहा त हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं मां इहो ज़रूरु चवंदमि कि असांजा जेके सिंधीज़ आहिनि, चाहे भाउर हुजनि चाहे भेनरूं हुजनि, बाक़ी नंबर 1 आहिनि, है न? जी इहो सही आहे। Proud to be a Sindhi. Proud to be a Sindhi. बस सिर्फ इहो ई दुख थींदो आहे कि विच में चवणो पवंदो आहे कि भाई सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॻाल्हायो, है न? त उहो अञा बि लॻे थो समय थींदो, वक़्तु ईंदो, हिकिड़ो ॾींहुं असीं ज़रूरु सभई सिंधी ॻाल्हाईंदासीं। त हाणे जीअं तव्हां कार्ड जे बारे में ॿुधायो, शादीअ जे बारे में बि ॻाल्हायोसीं, त हिकिड़ो लाॾो हाणे ॻायो तव्हां, ॾिसां तव्हांजो आवाज़ कीअं आहे, 4 लाइनूं ॻायो। एक्चुअली शादी हाणे बसि मां 9 तारीख़ वञणी आहे, मुंहिंजे पाणे जी शादी आहे, त मां चवंदसि रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, ला 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 ला। थैंक यू। आवाज़ मां त लॻे थो कि तव्हां ॾाढो सुठो ॻाए सघो था। मां तव्हांखे हिकिड़ी सुठी सलाह ॾींदसि, हिन गाने जो रियाज़ कयो तव्हां। ऐं मां पक थी ॾियां पई कि तव्हां जॾहिं यादि कंदा न सॼो इहो लाॾो, तव्हां ज़बरदस्त ॻाईंदा। ऐं तव्हां जेसि ताईं
वञो हुन शादीअ में अटेंड करण तेसिताईं यादि करे वञो ऐं सॼो ॻाए अचिजो ऐं पोइ असांजे लाइ इहो हिकिड़ो वीडियो अपलोड करे छॾिजो। थैंक यू। ठीकु आहे, बसि त इहो ई आहे, ॻाल्हाइण त घणेई कुझु आहे। एंड तव्हां कुझु अहिड़ो सुझाव ॾियणु चाहियो था असांजी सिंधी भाउरनि भेनरुनि खे, माताउनि खे, अबनि खे, कुझु अहिड़ी ॻाल्हि चवणु चाहियो था जेको तव्हां कॾहिं कॾहिं सोचींदा आहियो कि हीअं थियणु खपे या हीअं हुजे, कुझु अहिड़ी का सलाह असांखे बि ॾियो तव्हां। मूंखे ईअं लॻे थो कि असांजो गेट टुगेदर थोरो वधीक थियणु। अच्छा, हा।